लारकान मां के खबर ॻाल्हियूं तालका रिपोर्ट गदा हुसैन जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले कंबर शहदाद कोट तालका सिजावल जूने जे रहवासी ज़ुल्फ़कार अली निगारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मूं अली गुल वलद महमद गुल बिरोय खां ज़रई ज़मीन 12 जिरेब 11 घंटा वरिती हुई, जेका रिकॉर्ड ते ज़मीन सिजावल जूने जो भरिसां ॻोठ रहीम आबाद देह चांगो में वाक़ियो मौजूदु आहे। जंहिं ज़रई ज़मीन जो समूरो रिकॉर्ड मूं वटि मौजूदु आहे, उन ज़मीन जो सौदो मीरो ख़ान महमद अज़ीम गोपांग जे सेलर ते थियो हो, जंहिंजो गवाह मोहरम लिगारी महमद अज़ीम गोपांग अकबर लिगारी पिणु आहिनि। मुंहिंजी ज़रई ज़मीन जो सौदो तपेदार रहीम बख्श बिरोहीअ सां थियल आहे। टोटल ज़मीन 19 जिरेब 6 घंटा आहे, जंहिंमां 6 जिरेब 3 एकड़ मूं लिखत समेत तपेदार महमद रहीम बिरोहीअ खे ॾिनी आहे, जंहिंमां मूंखे सिर्फ़ु 10 लख मिलियल आहिनि। बक़ाया पैसा फ़र्द सर्टिफिकेट जी सूरत में ॾियणा आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी ज़रई ज़मीन 13 जिरेब 6 घंटा ते तपेदार रहीम बिरोही कब्ज़ो करे वेठो आहे, उन बैदि मूं DIG ऑफिस में तपेदार ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी, जेका मूं फॉरवर्ड कराए। उन वक़्त जे SHO मीरो ख़ान नादर भंगर हुयो। थाणे अंदरि तपेदार महमद रहीम बिरोहीअ सां गॾु अज़ीम गोपांग PP यूनियन काउंसिल चेयरमैन मंज़ूर बिरोही पिणु मौजूदु हुयो। थाणे अंदरि बि मूंखे तपेदार ग़लति अल्फाज़ पिणु चया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाले ज़ुल्फ़कार लगारी वेठल जानम लगारी मुंहिंजी ज़रई ज़मीन तालको सिजावल जुड़े जे घर में लग ॻोठ रहीम आबाद चांगो ज़िलो कंबर शहदाद कोट में रेवेन्यू कार्ड मूजिब जेका मुंहिंजी आहे, उन ज़मीन जो सौदो थियो हो, जेको मोहम्मद अज़ीम गोपांग जे सेलर ते थियो हुयो। क्यों जेको मोहम्मद अज़ीम गोपांग जे सेलर ते थियो हुयो। गवाह मोहम्मद अज़ीम सां गॾु महरम हुसैन लगारी अकबर गोपांग आहिनि। मुंहिंजी ज़रई ज़मीन जो सौदो तपेदार महमद रहीम बिरोही सां थियल आहे। टोटल ज़रई ज़मीन 6 जिरेब तपेदार रहीम बख्श खे मूं ॾिनी आहे।